नाज़रीन, सिंध हारी कमेटी जे मरकज़ी सदर समर हैदर जेतोई चयो आहे त हिन वक़्तु हलंदड़ आदमशुमारी सिंध ख़िलाफ़ साज़िश सम्झूं था। आदमशुमारी कंहिंजी फरमाइश ते कराइण आइन मथां अमल आहे। सिंध खे सख़्त क़िस्म जा ख़दशा आहिनि। अहिड़ी आदमशुमारी क़बूल न कंदासीं। नवाब शाह प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सिंध हारी कमेटी जे सदर समर हैदर जेतोई चयो त आदमशुमारी हिकु हसास मामिलो आहे। अहिड़ी का बि साज़िश बर्दाश्त न कंदासीं जेका धरती धड़नि खे अक़लियत में तब्दील करे। सिंध जा माण्हू सुजाग थियनि। सिंध ख़िलाफ़ साज़िशुनि ख़िलाफ़ जिदोजहद करण जो वक़्तु आहे। हुन चयो त ही को वक़्तु नाहे त आदमशुमारी थिए। हिन मुल्क अंदरि सियासी बहरान आहे। मुल्क मुआशी बहरान खे मुंहुं ॾेई रहियो आहे। फौरी तौर ते इलेक्शन कराए मुल्क मां सियासी बहरान ख़त्म करे मुल्क जे सभिनी स्टेक होल्डरनि खे एतमाद में वठी गॾियल तौर ते फ़ैसिला कया वञनि। हिन वक़्तु ग़रीब हारी पोरियत सख़्तु परेशान आहे। ग़रीब खे ॿिनि वेलनि जी मानी बि नथी मिले। दिहाड़ीदार मज़दूर जो गुज़र सफ़र मुश्किल थी वियो आहे। सिंध हारी कमेटी महांगाई खे ख़त्म करण जो मुतालबो करे थी। उन मौक़े ते कामरेड महबूब हैदर, अहमद नवाज़ इनकलाबी, कामरेड वली मोहम्मद ब्रहमाणी ऐं ॿिया गॾु हुआ।